हिकड़ी रिवायत में आयो आ 14 शाबान जे सिज लहण खां अग में माना ही टाइम जेको हींअर हले पियो 15 जी रात दाख़िल थियण खां अग में ऐं सिज लहण खां अग में 14 जी शाम टेपारी जे नमाज खां पोइ ऐं सिज लहण खां थोरो अग में जेको माण्हू सिर्फ़ 40 भेरा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम 40 भेरा पढ़े पूरो साल अल्लाह ताला उन तां आफ़तूं शामतूं मुसीबतूं टारे छॾी। ही टाइम आहे मजलिस हले पई, मजलिस ॿुधो ऐं जन वटि तस्बीह आहे उन ते या आङिरियुनि ते 40 भेरा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम जेको माण्हू इहो पढ़ंदो पूरो साल ज़मीन आसमान जे आफ़तुनि शामतुनि मुसीबतुनि दर्दनि तकलीफ़ुनि खां अल्लाह उन जी हिफ़ाज़त फरमाई।